अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदव। दोस्तों ने वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां जेको नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पाप नंगर। जी हा दोस्तों, पाप नंगर जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त आख़िरी फाइनल पाप नंगर कॾहिं ड्रामो KTN ते हलायो वेंदो। हिन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पाप नंगर ड्रामो जेको आहे त टीज़र पाप नंगर ड्रामे जा अची चुका आहिनि KTN ते, तव्हां ॾिठा हूंदा। ऐं हिन ड्रामे जी फाइनल जेको तारीख़ रखी वई आहे ईद जे ॿिए ॾींहं ते ही ड्रामो KTN ते हलायो वेंदो। मुकमल तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो हलां त हिन में जेको आहे त ज़ुल्फ़कार बुर्दी वॾेरो आहे, उहो जेको आहे त हुनजी शादी हिन ड्रामे में थींदी पाप नंगर में। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सुल्तान खान जेको आहे त हिकु हीरो आहे। जी हा दोस्तों, सुल्तान खान हीरो आहे ऐं जेको आहे ख़ादम खोखर उहो बि किरदारु करे रहियो आहे, असद कुरैशी। इन खां अलावा निसार शाह, मजू सत्तार लाड़, काफ़ी सिंध जा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। शूटिंग हिन ड्रामे जी तेज़ीअ सां हली रही आहे। ईद जे ॿिए ॾींहं ते ही ड्रामो KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब